एसएसपी मटियारी जी सख्त हिदायतुनि ते सीआईए पुलिस मटियारी जी कार्रवाई ॿ ॾींहं अॻु शाहपुर दरपुर थाणे जी हद मां फुर कयल ट्रक सिरहाड़ी मां रिकवर करण जी दावा। पुलिस ज़रियनि मूजिबि ॿ ॾींहं अॻु शाहपुर दरपुर थाणे जी हद मां नामालूम फुरू ड्राइवर अरशद मरी खां ट्रक फुर करे विया, जंहिंजो एसएसपी मटियारी नोटिस वरितो, जंहिं बाद सीआईए इंचार्ज मटियारी खादिम हुसैन भट्टी जी अॻवानी में पुलिस खुफ़िया इतलाउ मिलण ते सागड़ ज़िले जे सिरहाड़ी वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे ॿ ॾींहं अॻु शाहपुर दरपुर थाणे जी हद मां अरशद मरीअ खां फुर थियल ट्रक रिकवर कराए वरिती आहे। एसएसपी मटियारी नूरुल करीम जी हिदायतुनि ते रिकवर कयल ट्रक मालिकनि जे हवाले कई वई। कामयाब कार्रवाई करे ट्रक रिकवर कराइण ते ट्रक मालिकनि एसएसपी मटियारी नूरुल करीम, सीआईए इंचार्ज मटियारी खादिम हुसैन भट्टी ऐं संदसि टीम जी तारीफ़ कई ऐं खेनि दुआऊं ॾिनियूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।